जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद खातिमुन नबी मदरसा जैकबाबाद जे ज़ेर एहतमाम हज़रत सैयदा ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैह जे विलादत बा सआदत ऐं इनकलाब इस्लाम जे इस्लामी जे 45 सालगिरह के हवाले से पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई। मजलिस वहदतुल मुस्लिमीन पाकिस्तान के मरकज़ी ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी अल्लामा मकसूद अली डोमकी, ज़िले के सदर MWM जैकबाबाद नज़ीर हुसैन जाफरी, मजलिस उलमाए मकतब अहले सुन्नत अहल बैत जे ज़िले सदर अल्लामा सैफ अली डोमकी, मदरसे खातिमुन नबीन मौलाना इरशाद अली सोलंगी बेन खिताब के उन मौके ते खिताब कंदे अल्लामा मकसूद अली डोमकी चयो त हज़रत ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैह इंसानी तारीख़ जी बेमिसाल किरदार आहिनि ऐं जिन ख़ुदा जे दीन जी सरबुलंदी लाइ वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, उन करे तव्हांखे उम्मुल मसाइब ऐं जबल साबिर सॾियो वञे थो। पाण अज़म, हौसलो, इस्तक़ामत ऐं सब्र जा मालिक हुआ। दुनिया इंसानियत ऐं दीन इलाही सैयदा ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैह खे विसारे न सघंदी। हुन चयो त इस्लामी इनकलाब नेकीअ जो वण आहे जंहिंजा पाक मेवा अॼु पूरी दुनिया में हक़ ऐं सच जी ख़ुशबू पखड़े रहिया आहिनि। इस्लामी इनकलाब जे अज़ीम रहबर ऐं बानी हज़रत इमाम ख़ुमैनी रहमतुल्लाह अलैह दुनिया जे मज़लूमियत ऐं गुरबत ऐं अकेलाई में इस्लामी इनकलाब जे तहरीक जो आगाज़ कयो। इस्लामी इनकलाबी क़ौमुनि खे आज़ादी ऐं करबला जो रस्तो ॾेखारियो आहे। उन मौक़े ते ख़िताब कंदे अल्लामा सैफ अली बलोच चयो त दुनिया जूं शैतानी ताक़तूं मुतहद थी इस्लामी इनकलाब जी राह खे रोकराए रहियूं आहिनि, पर इनकलाब हर मरहले ते आहे। इम्तिहान में हिन जो मुंहुं ॻाढ़ो ऐं फ़ख्र हूंदो। क़ाइद इनकलाब इस्लामी हज़रत आयतुल्लाह ख़ामनाई इस्लामी इनकलाब ऐं उम्मत मुस्लिमा जे बहितरीन रहनुमाई कई आहे। उन मौक़े ते मदरसे जे शागिर्दनि पहिरें शोबान जे मौक़े ते रोज़ा सैयदा ज़ैनब कुबरा सलामुल्लाह अलैह में मनक़बत अदा कई।